नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो जे ॻोठ वलियत कॉलोनी में वार्ड नंबर 15 में 1 महीनो गुज़रण बावजूद बरसाती पानी नेकाल न थी सघियो। डीसी सांगड़ समेत खिपरो जी इंतजामिया जी कोशिशनि बावजूद केतिरनि ई ॻोठनि जो पानी नेकाल न थी सघियो आहे, जंहिंजे करे कुझु ॾींहं अॻु बरसाती पाणी में गॾह जे बग़ैर गॾह गाॾे ते श्रीमती केला भील खे पाणी मां कढी अस्पताल आंदो वियो, जेका मच्छरनि जे आज़ार ऐं गंदे पाणी जे वापराइण सबबि फौत थी वई आहे। श्रीमती केला जे लाॾाणे बाद संदसि घर में कोराम मची वियो आहे। बरसाती पानी जे वापराइण ऐं मच्छरनि जे आज़ार सबबि फौत थी वियल श्रीमती केला भील जे मुड़ुसु ईसो भील चयो आहे त बाअसर पंहिंजी ज़मीन बचाइण जे लाइ वॾी कड़ ॾेई छॾी आहे, जंहिं करे असांजा ॻोठ बरसाती पाणी में ॿुॾी विया आहिनि, जंहिं करे असीं सैकड़ो घर किरी पिया आहिनि। ज़रीन मूजिब खिपरो इंतजामिया वार्ड नंबर 15 जो पाणी कढाइण जे लाइ पाड़ेसरी ज़मीनदार समद लाशारी जी ज़मीन वटां कट रहण चाहे थी त मीरपुर ख़ास सां तालुक रखंदड़ ज़मीनदार समद लाशारी मीरपुर ख़ास जे MNA मीर मनवर टालपुर खां फ़ोन कराए कट हणण कोन थो ॾे, जंहिं करे अञा ताईं वार्ड नंबर 15 समेत भरपासे जा ॻोठ बरसाती पाणी में ॿुॾल आहिनि। वाह तुझी क्या छा घरवारी गुज़ारे वई? मुझे घरवारी आदा गुज़ारे वई। कीअं गुज़ारे वई? गुज़ारे इन करे त हिकिड़ो त असांखे बीमारी सीमारी कंहिं डॉक्टर वॾे वटि वञूं था त उहो चए थो बाबा तुंहिंजे घर में त चेल जेतिरो पाणी बीठो आहे, असीं कीअं हलूं अंदरि? चेल जेतिरो पाणी बीठो आहे। पाणी केरु पोइ कंहिंखे सुवाल करूं था, कंहिंखे चऊं था, उहो कढण लाइ अचे थो पाणी त उहे असांखे हेठि किथां कट हणण लाइ किथां जा कोन्हे, जा आहे उहो समझ लाशारी आहे जेको उतां असांखे कढणु कोन थो ॾे। वधीक असीं छा करे सघूं था? ॾे ख़बर है छा मसलो आहे? मसलो अदा इहो आहे, पाणी घर जो निकिरे कोन थो ऐं मच्छर जाम अची विया आहिनि ऐं पाणी कल न टियों ॾींहुं डोकरे सां में पाणी गंदो पी फाटी मरी, असां वटि वेहण लाइ जाइ कोन्हे, जेको महिमान असां वटि अचे न पानी पिए, ये नलका और खराब पिए, पेट वत्यो, बीमारी आई, मच्छर होता, पेट में सूर, हाँ पेट में सूर। हमें एक केत बाथरूम कोनी जो बाहर जाए पानी दे पानी में जान करन हर बात गाड़ी सकता है नहीं मन पानी किया काटन दे जिम्मेदार है बनी संबंध लासारी नहीं पानी काटन दे नहीं करे मैं गरीब मन कथा घर पर नेटा बच्चा है बीमारी लगी पड़ी घर में नहीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।